ताजल बेवस सिंध जो मशहूर शाइर, नक़ाद, लेखक, अदीब ताजल बेवस 22 सेप्टेम्बर 1938 ते ॻोठ दरगाह पीर हयात शाह तिलके सोबे देरे में मोहम्मद जाफ़र समूह जे घर में ॼाओ। संदसि असुल नालो ताज मोहम्मद। 44 किताबनि जे हिन लेखक जी शाइरी तमामु घणी मक़बूल आहे। सिंध जे अक्सर फ़नकारनि खेसि ॻायो आहे। सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां। पाण पंहिंजा लुड़क था उघणा पवनि, ॾींहं अहिड़ा खोड़ था ॾिसणा पवनि। दिलि कीअं दोस्त विसारे, साह बि तो में, शाह बि तो में सभु कुझु पायां। जिते लियार पेरूं पटनि ते पचनि था, उतां मुंहिंजा मुयारूं मुकनि था। ॾाढो इश्क़ लॻो अणॼाणनि सां, न की पारस न की सोन चांदीअ मां, सिंध जी मिटीअ मां जुड़ियल आहियां। जहिड़ियूं सिटूं लिखण वारो ताजल बेवस 13 दिसंबर 2008 ते वफ़ात करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह चौकुंडी क़ब्रिस्तान कराची में आहे। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।